बेहतरीन जो फ्रेम इनमें फ्रेम ठहंदा इन फ्रेम डिजाइन चो सही कहिड़े बि हिसाब सां ॾिसी सघो था मुख़्तलिफ़ डिज़ाइनूं आहिनि पर तमामु बहितरीन हे तव्हां डिज़ाइन ॾिसी सघो था ही तव्हां ॾिसी सघो था। अॼु मां आयो आहियां फासलिंग कारखानो आहे जेके फैंसी छतूं थींदियूं आहिनि ऐं ॿियूं जेके हिन जा हूंदा आहिनि जेके शो बाज़ में नए टाइप में जेके छतूं थींदियूं आहिनि बंगले में हुजनि या ऑफिस में हुजनि जेके ठहंदियूं आहिनि असां अॼु उन कारखाने ते मौजूदु आहियूं ऐं उहे शयूं मां तव्हांखे ॾेखारींदो इनशाअल्लाह तव्हांखे पसंदि बि ईंदियूं तव्हां ॾिसी सघो था। दोस्तो ही तव्हां ॾिसी सघो था ही जेके फासलिंग छतूं आहिनि उन्हनि जो कारखानो आहे जिते मां अॼु मौजूदु आहियां। हिन में तव्हां ॾिसी सघो था ख़ूबसूरत डिज़ाइन में मिलंदा तव्हांखे ऐं हिन खे फासलिंग छतूं नए शोपीस में ईंदियूं आहिनि उहे ठहनि थियूं उहे हे आहे तक़रीबन राजपथन जे पासे में हे कारखानो आहे उनजो जेको मां तव्हांखे ॾेखारींदो फासलिंग छतनि जो कारखानो आहे जेके नए टाइप में शो टाइप में ठहनि थियूं। हिन में काफ़ी मतिलबु ऑफिस जूं ठहनि थियूं कुझु अहिड़ियूं हूंदियूं आहिनि उहे तव्हांखे ठहनि थियूं तव्हां ठाहे सघो था। हे वेझो आहे अगरि दोस्त असांजा हैदराबाद वारा ॾिसनि था त उहे बिल्कुलु वञी हिते कारखाने ते वञी सघनि था ऐं मां हिन जा तव्हांखे जेको ख़ूबसूरत डिज़ाइन ॾेखारींदो हे तव्हां डिज़ाइन ॾिसी सघो था ख़ूबसूरत अलॻि अलॻि डिज़ाइन आहिनि हे तव्हां डिज़ाइन चेक करे सघो था। हे तव्हां डिज़ाइन बि चेक करे सघो था माशाल्लाह डिज़ाइन बि केतिरा ख़ूबसूरत आहिनि। मां तव्हांखे डिज़ाइन चेक कराईंदो थो हलां। अॼु असां आया आहियूं फासलिंग जो कारखानो आहे उते शोपीस में जेके छतूं ठहंदियूं आहिनि पंहिंजूं घरनि जूं हुजनि या को बंगले टाइप में ठाहे थो या कहिड़ी ऑफिस आहे उनजे लाइ त उहे बि हिन में मुख़्तलिफ़ जेके सुहिणियूं डिज़ाइनूं मौजूदु आहिनि। अगरि इन दोस्तनि खे इन डिज़ाइन मां का डिज़ाइन नथी पसंदि अचे इन्हनि लाइ अलॻि हिकिड़ी शइ जेको आहे पीस रखिया वेंदा आहिनि उहे जेके आहिनि ठाहींदा आहिनि उन मां जेको तव्हां पंहिंजी पसंदि सां मतिलबु जेको बि तव्हां डिज़ाइन पंहिंजी पसंदि सां ठारायो त उहो ठाराए बि सघो था। त दोस्तो ही तव्हां डिज़ाइन ॾिसी सघो था मुख़्तलिफ़ डिज़ाइनूं आहिनि पर तमामु बहितरीन हे तव्हां डिज़ाइन ॾिसी सघो था। मां अॻिते हली तव्हांखे कंहिं दोस्त सां ॻाल्हायां बि थो ऐं जी त दोस्तो ही तव्हां ॾिसी सघो था ही फासलिंग जूं जेके छतूं ठहंदियूं आहिनि उन्हनि जा शो पीस आहिनि हे तव्हां ॾिसी सघो था। मां तव्हांखे ॾेखारियां पियो ऐं माशाल्लाह हे अॼुकल्ह जे जेके नयूं छतियूं ऑफिसनि में तव्हां गौर करे ॾिठियूं हूंदियूं बंगलनि में ऐं इन जा शो पीस ठहंदा शो पीस जी छतुनि जे लाइ सॼो हे कमु आहे जेको मां तव्हांखे ॾेखारियां थो तव्हां ॾिसी सघो था हिनखे हे तव्हां ॾिसी सघो था सॼो शो पीस जेको आहे छतनि जे लाइ ठहियलु आहे हे बि तव्हां ॾिसी सघो था जेको मां तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां त केतिरा ॾिसो हे बंगलनि जे टाइप बंगलनि में लॻंदा आहिनि तमामु बहितरीन जेके आहिनि हिन जो वॾो हिते कारखानो आहे राजपुतना जे पासे में जेको मां तव्हांखे ॾेखारियां थो हीअ तव्हां ॾिसी सघो था केतिरा सुहिणी डिज़ाइन आहे ऐं मुख़्तलिफ़ डिज़ाइनूं आहिनि जेके तव्हां पसंदि करे ऐं पंहिंजे मनपसंदि जी डिज़ाइन बि हिते ठाराए सघो था। हे दोस्त खे वेठा आहिनि उहे ठाहे बि ॾींदा आहिनि ऐं उन्हनि सां ॻाल्हाए तव्हांखे मां पूरी हिन जेका तफ़सील आहे तव्हांखे ॿुधाईंदुमि। बाक़ी हीअ डिज़ाइन तव्हां ॾिसी सघो था हीअ आहे राजपुतना जी सेट ठहियलु आहे ऐं हे जेके पतरियूं पियूं आहिनि इन्हनि में तव्हां पंहिंजी फरमाइश जी जेका बि शइ ठारायो मक़सदु जेका बि डिज़ाइन ठारायो त उहा ठही सघे थी। हे जेके पतरियूं उन्हनि जूं आहिनि हिन में तव्हां कुझु नालो बि लिखाए सघो था ऐं कुझु अहिड़ियूं शयूं बि तव्हांखे पसंदि हुजनि या डिज़ाइन अहिड़ी का पसंदि आहे उहा बि हिते ठाराए सघो था। जी त दोस्तो हीअ मां तव्हांखे ॾेखारियां थो केतिरी ख़ूबसूरत ऐं केतिरियूं भलियूं शयूं आहिनि ऐं हिन दोस्तनि खे कुझु दोस्तनि खे अगरि पसंदि अचे त असांजी वीडियो खे लाज़मी शेयर कनि। जी त दोस्तो मां हिते कारखाने ते फासलिंग जे कारखाने ते बीठो आहियां तव्हां कारखानो ॾिसी सघो था हिते मुख़्तलिफ़ जूं जेके आहिनि डिज़ाइन पियल आहिनि तव्हां बंगले में या तव्हां कंहिं ऑफिस में बणाए सघो था या कंहिं घर में पंहिंजे में बणाए सघो था या कहिड़ी ऑफिस आहे उन में बि लॻाए सघो था। हिते असां बीठा आहियूं राजपुतना जे पासे में। मां तव्हांखे वरी एड्रेस ॿुधायां थो राजपुतना बाईपास खां पाण लहूं था हैदराबाद में सिंध बाईपास जे पासे में तव्हां वटि कारखानो तव्हांखे मिलंदो। हिते हर डिज़ाइन जी तव्हांखे शइ मिलंदी जेका बि तव्हां चाहींदव उहा तव्हांखे मिलंदी ऐं ऑर्डर ते तव्हां लाइ तयारु बि कई वेंदी ऐं कुझु दोस्तनि सां मां तव्हां सां वरी बि तव्हांखे ॿुधायां थो राब्तो करे मां तव्हांखे हीअं ॻाल्हायां थो ॿुधायां थो छा हिन जो सिस्टम आहे ऐं इन तमामु बहितरीन क्वालिटी में ठहनि थियूं ऐं कीअं ठहनि थियूं उहे बि मां तव्हांखे ॾेखारियां थो। हीअ पतरी तव्हां पतरियूं ॾिसी सघो था हीअ जेके आहिनि पतरियूं अधेरा ठाहिनि था मां अंदरि हली तव्हांखे कारखानो में ॾेखारियां थो जेके हिन कारखानो में कमु करे रहिया आहिनि। जी दोस्तो हीअ ॾिसी सघो था तव्हां हिन पतरियुनि जा फ्रेम आहिनि हिन में फ्रेम ठहंदा इन फ्रेमनि सां ई पतरियूं ठहंदियूं आहिनि। मां तव्हांखे ॾेखारियां थो हे कुझु दोस्त कमु करे रहिया आहिनि हे ॾिसी सघो था हिते पतरियूं ठहनि थियूं ऐं फासलिंग जा जो कमु जेको हिते हले पियो हे अधो ॾिसी सघो था माशाल्लाह हे कमु करे रहिया आहिनि ऐं माशाल्लाह खाना बि हलनि पिया ॾिसी सघो था।
जी दोस्तों ये तो सफ़ाई कर रहे हैं ये दोस्तों तुम ॾिसी सघो था ये जेके जो इतने पतरियूं ठहंदियूं आहिनि फार्सिंग के हिसाब से हे कुछ दोस्तनि ठाहे छॾियूं आहिनि हे ॾिसी सघो था हे तैयार ऐं कुझु खे अधे वारा तैयार कनि पिया हे तव्हां ॾिसी सघो था हे अधे वारा कमु कनि पिया माशाल्लाह तमामु बहितरीनु कमु कनि पिया ॾिसो हे कुझु ताज़ी पतरी ठहियल आहे हिन में डिज़ाइनूं आहिनि या तो तव्हां ॾिसी सघो था कमु करे थो जी दोस्तों हाली हिन अधे खां ॾिसूं था जेको माशाल्लाह हे पतरी जो सुठो ठाहे थो अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम अस्सलाम माशाल्लाह अदा हे बंगले टाइप जूं सभु मतलब हर तव्हां वटि मिली वेंदी जेका चई असां वठूं त साईं जहिड़ो बि बंगलो हुजे जहिड़ी बि छत डिज़ाइन हुजे जी जी सभु थी वेंदी आहे अच्छा माशी में हुजे फैंसी में हुजे हे माल ई हुनजो तयारु थिए थो अच्छा माशाल्लाह हिते कारखानो हिते जेको कारखाने में मतिलबु तव्हां नाल जेका पसंदि जी माण्हू ठहाराए उहा बि ठही सघे थी का डिज़ाइन असां पंहिंजे नाल ते ठहारायूं साईं जहिड़ो बि पसंदि कयो तव्हांखे हर डिज़ाइन मिली वेंदी अच्छा माशाल्लाह दोस्तों हे ॾिसी सघो था हे अधो जेको आहे कमु करे पियो हिते हर शइ कारखानो आहे हिते फार्सिंग जो अदा कहिड़ो मुंशी आहे अदा हे भाऊ असांजो मज़दूर चए थो मुंशी आहे अच्छा हे मुंशी अदा हे अदा भाऊ ॿुधाए थो मुंशी अदा हे असांजो भाउ आहे दोस्त अदा नालो तव्हां छा मुंशी दादा साईं रफ़ीक अहमद नालो आहे मुंहिंजो माशाल्लाह माशाल्लाह रफ़ीक भाउ माशाल्लाह बि ठाहींदा आहियूं मुंशगिरी बि हूंदी आहे मिड़ेई लिक पर थोरो तको जेको माल वेंदो आहे साइडनि ते अच्छा उहो बि संभालींदा आहियूं मालिकनि जे तरफ़ां माशाल्लाह त तव्हांजो कमु मतिलबु हिते तव्हांजी थिए पई हे दोस्त रफ़ीक अहमद ॿुधायो त असां मुंशी आहियूं हे अधेयारनि जो कमिरो मां थोरो ॿाहिरि खां थो ॾेखारियां उहे हिसाब खां ठेकेदार अंदरि वेठो अथव साईं ठेकेदार अंदरि दादा तव्हांजो नालो छा ॿुधाई भाउ मुंहिंजो शफ़ी मोहम्मद शफ़ी मोहम्मद माशाल्लाह दा शफ़ी मोहम्मद हे ॾिसी सघो तव्हां कमु करे थो ही तव्हां ॾिसी सघो था ही पतन जो कमु हले थो जेको मां तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां हे उस्ताद वारा कमु हिते मज़दूर कनि पिया हे अधु मुंशी आहे अच्छा अच्छा माशाल्लाह मां ॾिसी आयुसि उहो तमामु बहितरीनु पियो आहे उहो हिनखे चनोटी चइबो आहे चनोटी जो माल जी हा उहो फैंसी जेको आहे भाऊ वारा टाइलियूं ठाहिनि था अच्छा इहो फैंसी माना जेका बि तव्हां डिज़ाइन चओ सही कहिड़े बि हिसाब सां जहिड़ी असां डिज़ाइन चवंदासीं उहा ई तव्हां तयारु कंदा न दा उहो तयारु थी तव्हांखे हुते साइड ते कारीगर ईंदो जी जी फिट करे तव्हांखे ॾेई छॾींदो माशाल्लाह माशाल्लाह कंदो तव्हां सही आहे दादा तव्हां हिते मतिलबु भई सॼो कमु हिते तयारु पाण में अच्छा जी हा माशाल्लाह माशाल्लाह